नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियास्टी में खबर ॾींदा हलूं त लाइवस्टाक खाते जे मुलाज़मन जो डायरेक्टर जनरल हैदराबाद जी मबीना زيادتين खिलाफ भरियास्टी जे प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। हिन सिलसिले में लाइवस्टाक मुलाज़िम सिंध पेरा वेटनरी एसोसिएशन नौशरो फेरोज़ जे अॻुवाण फिदा हुसैन सैतो अनवर वस्तड़ो ऐं ॿियनि चयो आहे त डीजी हैदराबाद असांजी जबरी बदलियूं करे खेनि हिकु ज़िले खां ॿिए ज़िले में मोकिले थो, जेका खाते में थींदड़ करप्शन लिकाइण जो सबबु मुलाज़मन सां नाइंसाफ़ी थी रहे। हिननि चयो त डायरेक्टर एनिमल ब्रांडेड जे ॿिनि अहम उहिदनि ते हिकु ई कामोरो डॉक्टर ज़फर विगियो वेठल आहे, जेको मुलाज़मन लाइ आज़ार बणियल आहे। हिननि मुलाज़मन सेक्रेटरी लाइवस्टाक ऐं मिनिस्टर लाइवस्टाक अब्दुल बारी खान पीताफी ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त डीजी लाइवस्टाक खे जल्द संदसि उहिदे तां हटायो वञे। ॿी सूरत में मुलाज़िम समूरे सिंध में वैक्सीनेशन ऐं जानवरनि जे इलाज जो कम जो मुकम्मल बाइकाट कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।